ख़बर खे ॾियूं। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख संदसि पुट फराज़ ऐं भाउ मक़बूल शेख ख़िलाफ़ कचे जे धाड़ियनि जे सरबराही करण वारो इल्ज़ाम साबित न थी सघियो आहे। इंक्वायरी कमेटी घरू खाते खे रिपोर्ट जमा कराए छॾी आहे, जिन ते IG सिंध, DIG फिदा हुसैन मस्तोई, DIG जावेद अकबर रियाज़ ऐं SSP उमर तुफेल ते मबनी जांच टीम जोड़ी वही है, जिन ते सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख संदसि भाउ ऐं पुट ते अॻूणे SSP शिकारपुर डॉक्टर रिज़वान संगीन इल्ज़ाम हया हुआ। GIT रिपोर्ट मूजिब थारन SSP ऑफिस ऐं कंप्लेंट सेल जी रिकॉर्ड में इम्तियाज़ शेख खिलाफ़ का भी एंट्री या शिकायत या FIR नाहे मिली। GIT रिपोर्ट मूजिब पोलियो टीम ते हमले वारे केस में इम्तियाज़ शेख जो नालो नाहे, जिन हमलो कयो उन्हनि ते केस हली रहा आहिनि। चिंगी वारे हंध ते का भी मंशियात फरोशी या स्मगलिंग जी पुलिस कार्रवाई नाहे कई वई, जंहिंमें इम्तियाज़ शेख के शामिल कयो वियो हो। पुलिस ऑफिसरन DC ऑफिस या कंहिं बि इदारे में इम्तियाज़ शेख पारां हंधनि वापारियुनि ऐं बिल्डरनि खां भत्ते वठण जो बि सबूत नाहे मिलियो। इम्तियाज़ शेख मथां महीनो भत्तो वठण वारे इल्ज़ामनि ते बि सबूत नाहिनि मिलिया। GIT टीम पंहिंजी रिपोर्ट हुकूमत सिंध जे घरू खाते खे जमा कराए छॾी आहे, जिन ते वाज़े रहे त SSP डॉक्टर रिज़वान कचे जे धाड़ियनि ते हिकु रिपोर्ट ठाहे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख ऐं संदसि भाउ ऐं पुट खे ॾोहारियुनि जो सरपरस्त करार ॾिनो हो। हवाले सां वधीक तफ़सीलान कराची खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी लाइन ते मौजूद है। जी अब्दुल्ला, तफ़सीलन बाबत आगाह कजो। जी बिल्कुल, सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख संदसि भाउ ऐं पुट ते अॻूणे SSP शिकारपुर डॉक्टर रिज़वान संगीन इल्ज़ाम आया, जंहिंखां पोइ हिकु GIT जोड़ी वई हुई। अॼु जेको आहे हुन GIT पंहिंजी इंक्वायरी पंहिंजी मुकमल करण खां पोइ जेको आहे रिपोर्ट जमा कराए छॾी आहे। रिपोर्ट घरू खाते खे जमा कराए छॾी आहे, जिन त रिपोर्ट में जणायो वियो आहे त सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख संदसि पुट फराज़ ऐं भाउ मक़बूल शेख खिलाफ़ कचे जे धाड़ियनि जी सरबराही करण वारो इल्ज़ाम साबित न थी सघियो आहे। IG सिंध, DIG फिदा हुसैन मस्तोई, DIG जावेद अकबर रियाज़ ऐं SSP उमर तुफेल ते जोड़ियल जी जांच टीम जी जेकी कमेटी हुई, अॼु उहा जांच टीम पंहिंजी मुकमल रिपोर्ट ॾेई छॾी आहे, जिन में सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख संदसि भाउ ऐं पुट ते अॻूणे SSP शिकारपुर डॉक्टर रिज़वान जेको संगीन इल्ज़ाम आया हुआ, जंहिंमें जेको आहे GIT में जणायो वियो आहे त थाणनि SSP ऑफिस ऐं कंप्लेंट सेल जे रिकॉर्ड में इम्तियाज़ शेख खिलाफ़ का भी एंट्री शिकायत या FIR नाहे मिली। जिन ते पोलियो टीम ते हमले वारे केस में जेको इम्तियाज़ शेख खे गॾु कयो वियो हो, उन नालो ॾिनो वियो, उन में बि जेको आहे सो नालो नाहे, जिन ते हमले करण खे केस में जेको आहे सो उहे कोर्ट पिणु जेको भरी करे छॾियो हो, जिन ते चिंगी मुक़ाम लाइ जेको SSP शिकारपुर ॿुधायो हो त उते मंशियात में जेको आहे वॾी फरोशी थिए पई। उन खां पोइ स्मगलिंग थींदी आहे, जेकी मक़बूल शेख जेको इम्तियाज़ शेख भाउ आहे उहो कंदो आहे, पर हुन ते बि रिपोर्ट वाज़े करे छॾियो आहे त चिंगी मुक़ाम ते का बि मंशियात फरोशी या स्मगलिंग जी पुलिस कार्रवाई नाहे कई, जंहिंमें इम्तियाज़ शेख खे शामिल कयो वियो हुजे। जिन ते पुलिस ऑफिसूं, DC ऑफिस या कंहिं बि इदारे में इम्तियाज़ शेख पारां हिंदुनि ऐं वापारनि बिल्डरनि खां भत्ते वठण जो जेको सबूत आहे उहो पिणु जेको आहे नाहे मिलियो। रिपोर्ट में पिणु जणायो वियो आहे त इम्तियाज़ शेख मथां महीनो भत्तो वठण वारे जेको इल्ज़ाम हुयो उहो पिणु जेको आहे साबित न थी सघियो आहे, हुन जो को सबूत नाहे मिली सघियो। GIT टीम पंहिंजी रिपोर्ट हुकूमत सिंध जे घरू खाते खे जमा करे छॾी आहे, जिन ते SSP डॉक्टर रिज़वान कचे जे धाड़ियनि ते हिकु इहा रिपोर्ट ठाही हुई, जंहिंमें सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख ऐं संदसि भाउ मक़बूल ऐं पुट फराज़ खे ॾोहारियुनि जो सरपरस्त करार ॾिनो हो, जंहिं ते उहो जेको आहे सिंध सरकार हिकु टीम जहिड़ी हुई, जेकी टीम अॼु पंहिंजी रिपोर्ट मोदी सिंध हुकूमत जे घरू खाते खे जमा करे छॾी आहे। जी ठीकु आहे अब्दुल्ला सोलंकी, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।